दोस्तों अज शमन अली मीराली जो वॉल्यूम 56 एल्बम नंबर 6 1995 में रिलीज़ थियल है। एल्बम जो टाइटल है प्यार मस्त कयो आ। हिन में हिकिड़ो खूबसूरत गीत है जेको आऊं रोज़ानो ॿुधंदो आहियां उदासी तो लए वे हुन विसारे तूं दिलड़ी खसे पो मूं का छो थो तूं रुसी रुसन सुहना। एॾो लाजवाब अंदाज़ में कलाम आहे जंहिंजो को मिसाल ई न आहे। ऐं तव्हांखे ॿुधायूं त हीउ एल्बम तमामु घणो 95 में हलियो। कंहिं दोस्त उहो बि परस्तार आहे, तमामु घणो पुराणो परस्तार, उन दौर खां वठी ॿुधंदो ईंदो आहे। उन मूंखे इहा ॻाल्हि कई त एल्बम इहो प्यार मस्त कयो आहे, इहो एल्बम ॾाढो हलियो हो, ॾाढो। जॾहिं शुरूआती आयो त दुकानदारनि वटि पीस ई न बचंदा हुया। चयईं मूंखे, मां अधु कलाकु पूरो लाइन में बीही करे मां हीउ एल्बम वरितो हो ऐं हीउ एल्बम तमामु घणो हलियो। ऐं दोस्तनि काफ़ी कमेंट्स कया आहिनि, कमेंट शामिलु कयूं। पहिरीं कमेंट्स आहे एहसान अहमद सोलंकी, वॾी महिरबानी अदा। हसन अहमद महर, वॾी महिरबानी। बादशाह अहमद सोलंकी अदा, वॾी महिरबानी, लख कुर्ब तव्हांजा कमेंट्स आया। ऐं अञा कमेंट्स आहिनि। साईं आसिफ़ अली शाह, वॾी महिरबानियूं, तव्हांजो फेवरेट आहे, असांजो बि फेवरेट आहे। शहबान सोलंकी, 4 कॉपी सॉन्ग आहिनि इंडिया, जी हाँ बिल्कुलु आहिनि अदा, वॾी महिरबानी। ऐं नओं दोस्त आहे लियाकत अबरो, तमामु बहितरीनु एल्बम हुयो। वहीद अहमद, वॾी महिरबानी, लख कुर्ब। ऐं ॿिया बि कमेंट्स आहिनि। ऐं हीउ हिकिड़ो नओं दोस्त आहे पीरज़ादो, ज़ुबैर पीरज़ादो। इन लिखियो आहे त भाउ जेको तव्हां तस्वीर लॻाई आहे इहो एल्बम तमामु बहितरीनु ऐं ख़ासि एल्बम पसंदि आहे, वॾियूं महिरबानियूं अदा। नवनि दोस्तनि खे बि गुज़ारिश आहे कमेंट्स कनि, उनजी कमेंट्स शामिलु कंदा रहे बिल्कुलु। ऐं एल्बम ॾे हलिया हलूं था। पहिरियों कलाम प्यार मस्तु कयो आहे, वहीद हकड़े जो पहिरियों कलाम आहे, मूंखे तुंहिंजे प्यार मस्तु कयो आहे। उनखां पोइ शहज़ादो जी शाइरी आहे, मूंखे इश्क थी वियो आहे तो दिलबर सां। ऐं उनखां पोइ आहे मुमताज़ चांडे जो, छा कयां मां छा कयां यार ॾसियो छा कयां। उनखां पोइ आहे वहीद हकड़े जो कलाम, अल्लाह शिकन जूं ॿुध फरियादूं, अल्लाह शिकन जूं। उनखां पोइ सैयद सिराज जो कलाम आहे, हिकु शहर में ॿई धार छो, एॾी डिघी दीवार छो। ज़बरदस्त। उनखां पोइ आहे मंज़ूर जी शाइरी आहे जेको तमामु घणो पसंदि आहे मूंखे कलाम, आहियां उदासी तो लए वे हुन विसारे तूं। ऐं उनखां पोइ आहे बिराह की लोक गीत आहे, लालना दाना लालना दान ॾाढी संगतुनि काना लालना दान। हीअ बि माना ज़बरदस्त चयो उस्ताद। हालांकि ॿोली बिराह की आहे, असां कोन सम्झूं, पर ज़बरदस्त ॻायईं, फस्ट टाइम बिराह की कलाम। उनखां पोइ आहे वहीद हकड़े जो कलाम, मां ख़ुशीअ खां न आहियां रोवंदो, हिकु ॻाल्हि थी रोवारे। उनखां पोइ सांवल मीराली जो तमामु घणो मशहूरु कलाम, दर्द दिलि में यार नथी तॾहिं त दिलि ॾुखाई थो। उनखां पोइ माना जेको इहो ई कलाम काफ़ी फ़नकारनि बि ॻायो, कशिश टीवी ते बि घणो हलियो ॿियनि फ़नकारनि, पर फेमस कलाम उस्ताद जो हुयो। उनखां पोइ गुलाम क़ादिर घायल जी शाइरी आहे, निकाह बुला है न मुंहुं लिका है। दोस्तों एल्बम कंप्लीट थी चुका है। ऐं साम्हूं वेठो आहे वहीद हकड़ो, सिंध जो अवामी शाइर वहीद हकड़ो। ऐं वहीद हकड़े जा काफ़ी फ़ोटूं उस्ताद जी कैसेटुनि में लॻल, ऐं फेमस बि ख़ासि घणो इन करे थियो जो हिन पंहिंजी तस्वीर हणाई। काफ़ी पुराणनि एल्बमनि ते इन जी तस्वीर लॻल हूंदी आहे। हाणे पहिरियों एल्बम जेको ॾिनऊं 37 35 उन में बि माना तस्वीर ॾिनी।
ऐं तव्हांखे ॿुधायां त वहीद हकड़े जी फस्ट टाइम कहिड़े एल्बम में तस्वीर आई हुई, उहो तव्हांखे ख़बर आहे त तव्हां मूंखे कमेंट्स करे ज़रूरु ॿुधाईंदव। फस्ट टाइम, ओनली फस्ट टाइम। ऐं उस्ताद खे कलाम बि ॾिना हुआ वहीद हकड़े, 3-4 कलाम आहिनि। ऐं उन दौर में ईअं सम्झो त जहिड़ी तहिड़ी शाइरी उस्ताद कोन ॻाईंदो हो। बहरहाल तव्हां कमेंट्स करे ज़रूरु ॿुधाईंदा त उहो कहिड़ो एल्बम आहे शमन अली जो।